सदके लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण जा शाबाज कलंदर सिंधड़ीअ जा सरदार कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर झोली खाली आया तुम्हारी हो झोली खाली आया तुम्हारी वारिस वाली रुतबो वाली वारिस वाली रुतबो वाली डेहन जा दातार कलंदर ओ डेहन जा दातार कलंदर सिंधड़ीअ जा सरदार कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर तुझो नहारो मस्त कलंदर तुझो नहारो सिकवारन खे तुझो सहारो सिकवारन खे तुझो सहारो आलम जा आधार कलंदर ओ आलम जा आधार कलंदर सिंधड़ीअ जा सरदार कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर जगदियास तुझाइन वारा हो जगदियास तुझाइन वारा बिगड़ियल बात बनाइन वारा बिगड़ियल बात बनाइन वारा बेड़ो करे तू पार कलंदर ओ बेड़ो करे तू पार कलंदर सिंधड़ीअ जा सरदार कलंदर सदके लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण जा शाबाज कलंदर सिंधड़ीअ जा सरदार कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाज कलंदर दमादम
तुकाराम पंहिंजे बाबा खे सलाम करे सिधो मत शाबाश पुट शाबाश चङी तरह शौक़ सां पढ़जांइ पढ़ाई ॾाढी सुठी शइ आहे
रखना पंहिंजो वात में तो करियां थो।
Pardon?
होगा। तभी मैंने कहा कि तेरी बात हमारे को तो खुश मान कर बोलो कि हमारे तेरे बिल्कुल के मालिक बन गया है। घर बर्बाद क्या है कुछ छोकरी जो पीछे सभी शर्मंदे होकर मेरी पुछी बात कही रखनी तो मैं साथ होता है। माँ समझी कर्मा पहली तकदीर जो फैसले तुम जुबान का विधान क्या है तो क्या मेरे कई मुख्य पहले कुछ कर लीजिए। उन्होंने अखिल का विषय क्या है कि दिल में तिगरी महोत्सव के जोश माँ वहां के कार्य प्रतीक लगेगी सकती तुल्ला दिल में मुझे काफी जगह में नहीं है बाबा टुकड़ा टुकड़ा मैं पागल थी मुझे अल्लाह की किस्मत मिलते के दाग लगे सकते गुजरल जिंदगी जो मातम कराना फकत अजरात की मोहलत बनी हमेशा हमारा कर जाते कुछ न कहते मतलब दुआ कर बिगाड़ मुझे फकत जिंदाबाद रात से बहार
घणो भेरो कंहिं सां वाइदो कयो पर उहो बि पूरो थींदो ॾिसण में नथो अचे। कंहिंजो इंतज़ार करियां, मौत जो या ज़िंदगीअ जो। जालिम इश्क दिवा दे अल्लाह छुट दे नहीं, हाय छुट दे नहीं, गम घट दे नहीं, हट छुट दे नहीं, गम घट दे नहीं, हट छुट दे नहीं, हाय जालिम इश्क दिवा दे अल्लाह छुट दे नहीं, हाय छुट दे नहीं। गम खावन दे तड़े पावन दे, गम खावन दे करे पावन दे, विच सीने सोज समावन दे, मैं नाजुक नीह निभावन दे, एझे नीह बिना के अल्लाह टूट दे नहीं, हाय टूट दे नहीं, हाय टूट दे नहीं। जालिम इश्क दिवा दे अल्लाह छुट दे नहीं, हाय छुट दे नहीं, गम घट दे नहीं, हट छुट दे नहीं, गम घट दे नहीं, हट छुट दे नहीं, है जालिम इश्क दिवा दे अल्लाह छुट दे नहीं, हाय दुनिया जी निगाहन खां लिखी मां तुंहिंजी राह ॾिसी रहियो।
सॼी ज़िंदगी मां तुंहिंजो इंतज़ार कंदो रहां। बाबा जो फ़क़ति हिकिड़े इशारे मूंखे सॼी ज़िंदगी जे लाइ पाबंदी लॻाए छॾी हुई, मगर जॾहिं शाम जो हीलो घर वापसि न आयो तॾहिं मां ॾाढी बेचैन थियण लॻी। मुंहिंजे दिलि में तरह तरह शक पैदा थियण लॻा। आख़िर लेखा रही न सघियो ऐं हली आयो। छोकिरियूं पंहिंजे ख़ानदान जी इज़त थींदी आहे। मूंखे बि मरी वञण जी आहे ऐं तूं बि पंहिंजे ख़ानदान जी इज़त ते क़ुर्बान थी आहे त पंहिंजो प्यार अमर दमजी पवे। वरी शहरी रात जी ही गांधी में अहिड़ी रीत घर पहुची वञ जो तोखे तारा बि सुञाणे न सघे। वञा कहिड़ी रात वञा? गोश्त जी सिमरियूं रातूं नागन बंदी मूंखे ॾंगण चाहे थी ऐं सॼो गोश्त अरदाह बंदी मूंखे गिड़काइण चाहे थो ऐं मुंहिंजो घर जा दरवाजा इहे जहिड़ो कंदी नाफ़रमानी जी सज़ा में जे हुननि जा सेवा बंदी मूंखे जलाइण चाहिनि था। हींअर मुंहिंजे लाइ फ़क़ति हिकिड़ो बि रस्तो रहंदी आहे त मां पंहिंजी नीति हींअर माण्हुनि जो दरवाज़ो खणी बिल्कुलु ख़ामोशीअ सां राह जी लहन में सुनाई थी वञा। खुदा तोखां बदतमाश जहिड़ो रही न सघंदा। ऐं अहिड़ी तरह असां दुनिया जे मौत खां पोइ पहाड़ साणी तुंहिंजो लहरुनि सिर लतीफ़ चए कुलनि चाढ़ियो ने सुखनि पंध करे तुम घुमाणे ओॾे करे चयो हल त मां तोखे घर छॾे
भाई इस समय से उठाए छाव में हमी लो वो पता था ये से पहले रिक्शा तोड़ देखा। अरे कौड़े वो कौड़े उत्ता नहीं रिक्शा से छजड़े पार में बढ़ने। अरे कुत्ते को छड़ी से अरे गुड़ा की
पानी रखी अरे खबर को दे सुबह 4 बजे शादी तो सुबह सुन में पी रही है वहां दोस्त हो नहीं आया अंजन से बुरा हुआ है उन मौके कहो तुझे कदे विरोध तो के जमीन में मिले आसमान में मिले जरूर अब आने करे तू लवे तो उन दुनिया में खूब करेगी कई बार ये बात नहीं जो ना बोले दे भाई कद बेटी तो अंधेरे बाबा काल जिंदगी से पूरा कर दो और शहरों के खड़े उन्हें ताजी होने के हर चक्कर में मुझे इंतजार कर दो ना पंजन शाम जल खाते उतना हमारे मामले ठीक करे अरे शहरों रखे जेल में मोकले बड़ा पहुंची दी दो शाबाश बिल्कुल ऐसा ही था विटामिन भी कौन सी है सवाल सही हेलो हेलो मैडम कोशिश कर रहा है लेकिन ये बदले नहीं बदले सरदार का कुछ जाए देखो दिए दिन में इसे अचल मारो है किसको अचल मारो है तेरे हो कमी में जो तमना दाल में जब तक डारा है मैं तमाम की बूटी कर करेंगे हम लोग सोचते हैं
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुल्ज़िम फेरो तो ही इल्ज़ाम आहे त तो पंहिंजे मुरबी जुमन खे जंहिं तोखे पंहिंजे औलाद वांगुरु पालियो हो तंहिंखे क़तल करे छॾियो आहे ऐं इन जी पोइ नौकरियाने जे क़तल जो इल्ज़ाम बि तो ते आहे ऐं जुमन जी धीउ फेरो जे अगवा जो इल्ज़ाम बि तुंहिंजे मथां आहे। तंहिंखां सवाइ बहिरामन जा साथी जॾहिं जाइ वारदात पहुता त तो हुननि जे हिकिड़े साथी रहीम बख़्श खे क़तल करे छॾियो। छा तूं हिननि सभिनी ॾोहनि जो इक़रार करी थो? इहे सभु मूं ते कूड़ा इल्ज़ाम आहिनि। मां बेकसूर आहियां। साहिब बहराम पंहिंजी साहिबी जी मां क़ुरान मजीद जो कसम खणे रब खे हाज़िर नाज़िर ॼाणे जो कुझु चवां थो तो बिल्कुलु सच आहे। साईं रात आवाज़ ॿुधी असीं जोड़ंदा आयासीं। ॾिठोसीं त के घोड़ेश्वर चारों खे खणी वञी रहिया आहिनि। घर में अंदर वञी ॾिठोसीं त पहिरियों जुमन खे काने था मारी रहियो हो। असां माण्हुनि खे ॾिसी फ़रार थियणु लॻो। असां हुनखे पकड़णु चाहियो त हुन असां ते बि हमिलो करे वेचारे रहीम बख़्श खे मारे विधो। साईं वेचारे रहीम बख़्श खे मारे विधो। अल्लाह जुमन साहिब पंहिंजी साहिबी ॾिए। साईं मां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणी चवां थो त मूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो त फेरोज़ रहीम बख़्श खे कुआरी हणी मारे छॾियो। जुमन संदसि नौकरियाणीअ खे साईं मूं पंहिंजनि अखियुनि सां फेरोज़ खे जुमन ऐं संदसि नौकराणी खे बाले सां मारींदे कोन ॾिठो आहे। साईं आख़िर ख़ुदा खे मुंहुं ॾेखारणो आहे। साहिब खणी थो पंहिंजी साहिबी ॾिए। साईं मूं फेरोज़ खे रहीम बख़्श ते हमिलो कंदे ॾिठो। साईं पर जुमन खे मारींदे मूं कोन ॾिठो। मुस्लिम फेरोज़ तोखे पंहिंजी सफ़ाईअ में कुझु चवणो आहे? मुंहिंजे चवण वारो इहो क़ुरान पाक आहे। जो कसम खणी इन्हनि साहिबनि साहिबी ॾिनियूं। मुंहिंजो फ़ैसिलो क़ुरान ते आहे। मुंहिंजो इंसाफ़ क़ुरान पाक पाणी ई कंदो। मुल्ज़िम फेरोज़ तुंहिंजे ख़िलाफ़ अहमी साहिबनि क़ुरान ते कसम खणी जेको बयान ॾिनो उन मूजिबि तो ते धरियल इल्ज़ाम साबित थी चुको आहे। जीअं त तो पंहिंजी सफ़ाईअ में इन इल्ज़ाम जे ख़िलाफ़ को सबूत पेश न कयो आहे। तंहिं करे हिन दारुल क़ज़ा जे फ़ैसिले मुताबिक़ जुमन ई संदसि नौकरियाणी जो फ़ैसिलो त जुमन
परखेजती जो हुस्न है कैसे रोज के सदियों में जन्नत आला जेल मोकले सदिया है वो पैसे रजा पुष्यता लोग बरजत है किया जड़ो हाल से जो जुम्मन जो कहो गया है या जड़ो हाल से जो चाहे पैरों से कहो गया है तो बात करिया दिल से रंगे गया
बापा हमें दुनिया में क्यों रह सकते? खुदा की रजा पे राजी रहो। हम तुझे काटे आए बापा मलाइका हो मुझे पिए जो काटू तो आराम है। क्या जिन्होंने जो खून बहरान किया है इब्लीस शैतान मर्जी दिल का अगे ही बोले रही तो तेरे बेकसूर है। जिन्होंने जो कातिल बहरान लिया है कल वक्त हुफोसी बजी हुआ है किराया लेने का आपको दे दो। सर अब्बा 3 महीने 2 गुना क्रोध की जेल में छुड़ाए रखे। अफसोस सही बात मेरे होती शुक्र थे जो खैर सलामती से पहले जेल पहुंची। खुदा सलामत रखे सरदार आकम खान की खाने तो नवाची रहन मुझसे माँ का दराजा शरीफ हजरत सत्तर फरमत की दरगाह से पहले गुनाह की तौबा का हो जा जैसे का जो दिया है ये दिन में वापस मोती नादा जो कोई डराम आजादा है तो कोई माँ हम गोट में कभी भी रहने की सदा माँ जो वो दूल्हा दराजा सत्तर साल की दरगाह से रोज ना दुआ करो। गुरु गुफा करवा रही है।
जे काफ़िले ते अची हमलो कंदासीं। तव्हां सभिनी माण्हुनि खे संदेश कजो त कंहिं खे बि मारे न छॾियो। उहे ई करण सां असांखे चारों मिली वेंदी ऐं वॾेरे जी दौलत बि कयो न तकलीफ़।
Baba,